कंहिं मुल्क जी सिंधी ॿोली क़ौमी ॿोली न आहे। पोणा 300 रियासतुनि में कंहिं मुल्क जी रियासती ॿोली सिंधी न आहे। सिंध जे मौजूदा जाग्राफीअ में कंहिं बि जॻह ते कंहिं मार्केट, कंहिं इंडस्ट्री, कंहिं सनतकार, कंहिं दवा जे इंडस्ट्रीअ जो मालिक सिंधी न आहे जेको ठपे ते लिखे त हीअ का दवा बुखार जे लाइ आहे। सिंधी मार्केटिंग जी ॿोली न आहे। सिंधी स्टॉक एक्सचेंज जी ॿोली न आहे। इन जे बावजूद बि गूगल पोणा 300 रियासती ॿोलियुनि खे हिकु पासे ॾेई करे जेके शुरूआती 102 ॿोलियूं कयूं उन्हनि में सिंधी हुई छो? माइक्रोसॉफ्ट पोणा 300 ॿोलियुनि में रियासती ॿोलियुनि में जेकॾहिं 78 ॿोलियुनि जी पहिरीं कतार में रखियईं सिंधी हुई छो? ओपन एआई चैट जीपीटी भली अॼुकल्ह त चैट जीपीटी जो राज आहे न बाबा। पोणा 300 ॿोलियुनि में सर चैट जीपीटी में 98 ॿोलियूं अथव, हुन में सिंधी ॿोली करपिंद कहीं बीठी आहे। तव्हां सिंधीअ में टेक्स्ट पुछोसि क्वांटम फिजिक्स छा आहे? ख़ुदा जो कसम आहे कंहिं बि किताब ते कंहिं बि अख़बार में इहो मज़मून न हूंदो तव्हां चैट जीपीटी ठाहे सिंधीअ में ॾींदव। जेमिनाई सिंधी पई आहे छो? बाबा मुंहिंजा साईं, मां रूहानी तौर ते ई मां सम्झां थो त हिन ॿोलीअ जे मथां करम आहे जो तव्हां जहिड़ा माण्हू मिलिया अथसि। हीअ फितरत जी उहा ॿोली आहे जंहिंखे के सिर्फ़ु फिरिया माण्हू मिलिया आहिनि जेके सोचनि बि था, लोचनि वरी कनि बि था। सो उन्हनि में जेकॾहिं असां पंहिंजे पाण खे सम्झूं ऐं हे जेके सॼी दोस्तनि कतार वेठा आहिनि ॿियनि ताईं पहुचायूं, मुंहिंजे ख़्याल में मां हाणे आख़िर में हिकिड़ो मिसाल ॾेई लहंदुसि त तुर्कमानिस्तान हिकिड़ो शाइर हो सुलेमान ओलियानोव, उन चयो त जॾहिं कारवां हूंदो आहे त उहो जॾहिं उठनि जी कतार जॾहिं ठहंदी आहे त पोयनि उठनि ते जितां मंज़िल शुरू थींदी आहे, जितां काफ़िलो शुरू थींदो आहे, तंहिं वक़्तु पोयनि उठनि ते सामान न आहे सथियो वेंदो, ख़ाली हूंदा। पर जॾहिं उहो कारवां पंहिंजे मंज़िल मक़सूद ते पहुचंदो आहे त पोयनि उठनि ते वधि खां वधि सामान सथियल हूंदो आहे। सबबु त रस्ते ते जेके उठ माल केरींदा वेंदा आहिनि पोयनि ते सधिबो आहे, पर पंहिंजी शइ छॾींदा न आहिनि। सुलेमान थो चवे जे ईअं ई असां पंहिंजे क़ौम, असां पंहिंजे नस्ल जा आख़िरी उठ साबित थियूं। ऐं जेको माल कमु जेकॾहिं असां न छॾियूं